टंडे आदम जे हिंजोरन ढंढ मां नौजवान जो ॻरियल लाश हथ सुञाणप बाद वारसनि हवाले कयो वियो। एसएसन्यूज़ जे रिपोर्टर अब्दुल्ला बहण मूजिबि टंडे आदम में पारस हाउस भरिसां हिंजोरन ढंढ मां 4 ॾींहं पुराणो ॻरियल लाश हथ आयो आहे। इतला मिलण ते सिटी पुलिस पहुची लाश खे पाणीअ मां कढाए सुञाणप लाइ तालका इस्पताल आंदो। पोइ नौजवान जी सुञाणप जुमन शाहपाड़े जे रहवासी 35 वरियनि जे आमिर वल्द साजिद राजपूत तौर थी। ॿुधाए पियो वञे त फ़ौती नौजवान ढंढ मां मच्छी मारण लाइ निकितो हुयो, जेको वापसि न मोटियो हुयो। ज़रूरी कार्रवाईअ बाद मड़ वारसनि हवाले कयो वियो। दाऊदजहानपुर में बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जो सेंटर न खुलण ते ॻोठाणनि एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। एसएसन्यूज़ जे रिपोर्टर गुल मोहम्मद लाशारी मूजिबि अमीर मीराली, वहीद मीराली, इस्लाम मीराली ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में ॻोठाणनि एहतजाज कंदे चयो आहे त बरसाति सबबि घर ड्रही पट पइजी विया आहिनि। हिन वक़्त ताईं डीसी जेकबाबाद का बि मदद नाहे कई। हुननि जो चवणु हो त सिंध हुकूमत तरफ़ां बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम में 25,000 रुपया कार्डनि ते अची विया, पर डीसी जेकबाबाद दाऊदजहानपुर जा सेंटर बंदि करे आज़ार में विझी छॾियो आहे। गड़ी हसन जी बरसाति मुतासिरनि ठुल गड़ी हसन रोड ते राशन न मिलण ऐं कैंपुनि मां ज़बरदस्ती लॾाइण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। एसएसन्यूज़ जे रिपोर्टर ज़ाहिद कंडराणी मूजिबि बरसाति मुतासिरनि ज़हूर अहमद कंडराणी, अज़ीज़ जमाली, सादिक कंडराणी, मसमात सुमरी जमाली, मसमात लाल ख़ातून ऐं ॿियनि मेन रोड ते धरणो हयो। हुननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त खेनि 20 ॾींहं आहे गड़ी हसन जी कैंप में वेठा आहियूं, पर कुझु बि नाहे ॾिनो वियो। मथां वरी कैंपुनि मां लॾाइण लाइ MPA धमकियूं बि ॾेई रहियो आहे। हुननि सिंध हुकूमत खां मुतालबो कयो आहे त खेनि टेंट सिटी क़ाइमु करे ॾिनो वञे, खाद ख़ोराक ॾिनी वञे ऐं गैस्ट्रो जे ख़ात्मे लाइ मेडिकल कैंप क़ाइमु कई वञे। इस्लामकोट में गोड़ाणी डैम जे मुतासिरनि एंग्रो कंपनीअ जे ज़्यादतियुनि ऐं मुआवज़े वारी रक़म न मिलण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। एसएसन्यूज़ जे रिपोर्टर रियाज़ सिकंदर मूजिबि गोड़ाणी डैम सबबि मुतासिर थींदड़ ॻोठ सुलेमान हजाम जे रहवासियुनि, औरतुनि ऐं मर्दनि पारां एंग्रो कंपनीअ जे ज़्यादतियुनि ऐं मुआवज़े वारी रक़म न मिलण ख़िलाफ़ प्रेस क्लब इस्लामकोट आॾो एहतजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते बेवा हुरमत बाई, बेवा दाना बाई, नूरजहान बाई, रुकायत बाई, आरिब हजाम ऐं ॿियनि दाहींदे चयो आहे त हक़ीक़ी मुतासिरनि खे नज़रअंदाज़ करे मुआवज़े वारी लिस्ट मां नाला कटिया विया आहिनि। एंग्रो कंपनी वारा चवनि था त तव्हां हिन ॻोठ जा न आहियो, असां सां ही सरासर ज़्यादती आहे, नोटिस वठी इंसाफ़ कयो वञे। शहदादकोट में ताजिर दोस्त ग्रुप पारां बोर्ड मुतासिर ख़ानदाननि में राशन तक़सीम कयो वियो। एसएसन्यूज़ जे रिपोर्टर घंवर ख़ान बिरोही मूजिबि शहदादकोट शहर जे तालका इस्पताल ॿाहिरां ताजिर दोस्त ग्रुप कबीर वाला पारां 500 बोर्ड मुतासिर ख़ानदाननि में राशन जो सामान विरहायो वियो। उन मौक़े ते ताजिर दोस्त ग्रुप जे अॻवाननि अहमद महराण, अब्दुल हफ़ीज़, राय काशिफ़ ऐं ॿियनि चयो आहे त शहदादकोट समेत सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बोर्ड वारी सूरत हाल खे ॾिसंदे पंजाब जे कबीरवाला ज़िले जे ताजिरनि जे ताउन सां 500 मुतासिर ख़ानदाननि में राशन विरहायो वियो आहे, जंहिंजो मक़सदु माण्हुनि जी ख़िदमत करणु आहे। जमात इस्लामी सिंध जे अमीर ऐं अॻूणे MNA मोहम्मद हुसैन मेहनती चयो आहे त हुकूमत बरसाति मुतासिरनि जी फ़ौरी ऐं अमली मदद करण में मुकमल तौर ते नाकाम साबित थी आहे। हुकूमती नाअहली ऐं करप्शन जे करे सिंध जा केतिरा ई शहर पाणीअ जे घेरे में आहिनि ऐं जेकी बची विया आहिनि उन्हनि खे बि ॿाहिरी इमदाद जे आसरे ते ॿोड़ण जी कोशिश कई पई वञे। एसएसन्यूज़ जे रिपोर्टर अब्दुल्ला बहण मूजिबि अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार हुन बोर्ड मुतासिरनि लाइ अल ख़िदमत फाउंडेशन पारां मरियम स्कूल टंडो आदम में रिथियल मेडिकल कैंप जे इफ़्तिताही मेड़ाके खे ख़िताब कंदे कयो। सूबाई अमीर स्कूल में क़ाइम मुतासिरनि जी कैंप में तरसियल माण्हुनि जा मसइला ॿुधा ऐं खेनि हर मुमकिन मदद जो यकीन पिणु ॾियारियो। उन मौक़े ते ज़िले अमीर मोहम्मद रफ़ीक मंसूरी, मुश्ताक आदिल, तौहीद शाह, अब्दुल गफ़ूर इंसारी ऐं ॿिया बि मौजूदु हुआ। कुबो सईद खान वेझो कच्ची पुल में क़ाइद मिल्लत जाफ़रिया पाकिस्तान हज़रत आयतुल्ला सैयद साजिद अली नक़वीअ जे हुक्म ते ज़रा अकेडमीअ में मानीअ जा शॉपर बैग विरहाया विया। एसएसन्यूज़ जे रिपोर्टर माशूक मक्सी मूजिबि कच्ची पुल शहर जे आसपास जे मुख़्तलिफ़ रोडनि ते खुलियल आसमान हेठि वेठल 200 खां वधीक बोर्ड मुतासिरनि में ज़रा अकेडमीअ पारां मानीअ जा शॉपर बैग विरहाया विया। उन मौक़े ते शिया उलमा काउंसिल जे अॻवाननि ख़ादिम हुसैन जागीराणी, मोहम्मद अली खोसो, इंतज़ार अली जागीराणी ऐं ॿियनि चयो आहे त ज़रा अकेडमीअ पारां क़ाइद मिल्लत जाफ़रिया अलामा सैयद साजिद अली नक़वीअ जी ख़ासि हिदायतुनि ते बोर्ड मुतासिरनि जी मदद करे रहिया आहियूं।
पालाणी शहर ऐं सवें ॻोठनि खे बचाइण लाइ बंदि ॾियण लाइ ॻोठाणनि एहतजाजी मुज़ाहिरो कयो। SS न्यूज़ जे रिपोर्टर बाबर अली जोगी मूजिबि सवें ॻोठाणनि पारां बंदि खे मज़बूत कराइण लाइ वॾी रैली नारेबाज़ी भी कई वई। उन मौक़े ते फ़ौजी अब्दुल गफ़ार सोलंगी, अब्दुल सत्तार रिंद, मंज़ूर सोलंगी ऐं ॿियनि चयो आहे त बंदि टुटण सां सवें ॻोठ बर्बाद थींदा ऐं हज़ारें जानियूं ज़ाया थींदियूं। उन्हनि जो चवणु हो त बंदि खे मज़बूत करे असांजी जान ऐं माल खे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। ॿी सूरत में नेशनल हाईवे ते धरणो हयो वेंदो। ॼाम साहिब में बरसात के 15 ॾींहं गुज़रण बावजूद ॿोॾ मुतासिर ॼाम साहिब वासियुनि जे चूंडियल नुमाइंदनि तोड़ी सिंध हुकूमत सार न लधी। पाक फ़ौज ॼाम साहिब वासियुनि मुतासिरनि लाइ राशन ऐं मच्छरदानियूं खणी पहुता। SS न्यूज़ जे रिपोर्टर गुलज़ार गुल मंगी मूजिबि कर्नल मोहम्मद आसिम नूर, मेजर बहाल, कैप्टन फुरकान हैदर शाह ऐं सूबेदार ज़ाहिद दाहिरी पारां ॼाम साहिब वेझो मुर्शिद काटन फैक्ट्री में ॿोॾ मुतासिरनि लाइ कैंप क़ाइमु कई वई। उन मौक़े ते 400 घरनि में राशन जा कट्टा तक़सीम कया विया, जॾहिं त नंढड़नि ॿारनि में कपिड़ा, चप्पल, टॉफ़ियूं ऐं बिस्किट पिणु तक़सीम कया विया। उन मौक़े ते आर्मी जे ऑफिसरनि जो चवणु हो त असांजी कोशिश आहे त पाकिस्तान जे अवाम मुल्क जी कहिड़ी बि कुंड में ॾुखे वक़्त में आहे संदन मदद कंदासीं। टंडो अलाहियार ऐं कमू शहीद में रामा पीर जो सालियानो मेलो वॾे धाम ऐं धूम सां मल्हायो वियो। SS न्यूज़ जे रिपोर्टर रतन लाल ऐं करीम दाथई मूजिबि मेले में सिंध ऐं पंजाब जे यात्रियुनि वॾी तादाद में शिरकत कई। भॼन ऐं कीर्तन हलंदो रहियो। भक्तियुनि में बालम राजा, ठाकुरदास, राजकुमार ऐं ॿियनि बि शिरकत कई। होॾां रामा पीर जो मेलो शुरू थींदे ई पूरे मुल्क मां काफ़िला पंध पंहिंजे मुर्शिद ते हाज़िरीअ लाइ टंडो अलाहियार वञी रहिया आहिनि। मीरपुर ख़ासि रोड ते मुख़्तलिफ़ जॻहनि ते लंगर ऐं सबीलनि जो अहतमाम बि कयो वियो आहे, जॾहिं त पांधीअड़नि लाइ सिक्योरिटी बि सख़्तु कई वई आहे। अलवाणी ट्रस्ट पारां ठटे जी ॿोॾ ऐं बरसात मुतासिर ख़ानदाननि में राशन जा बैग विरहाया विया। SS न्यूज़ जे रिपोर्टर तनवीर ख़ासकेली मूजिबि उन मौक़े ते अलवाणी ट्रस्ट जे अॻवान ऐं नाले वारे लेखक हमीद अलवाणी पंहिंजे मकली वारे घर ते मुतासिरनि खे राशन जा बैग ॾिना। उन सिलसिले में अलवाणी ट्रस्ट ऑफिस मकलीअ ते लॻभॻि 50 मुतासिर ख़ानदाननि में राशन जा कट्टा तक़सीम कया विया, जॾहिं त नंढड़नि ॿारनि में टॉफ़ियूं, बिस्किट पिणु तक़सीम कया विया। नाज़रीन, वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।